अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। अमन रैली फ़लस्तीन के मज़लूम मुसलमाननि जे लाइ जंहिंते अमेरिका ऐं इसराइल बेदर्दीअ सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। उन्हनि जे मासूम बचड़नि खे कोई रहिया आहिनि, उन्हनि ते बेइंतहा ज़ुल्म करे रहिया आहिनि। नौजवान शहीद करे रहिया आहिनि, ॿारनि जूं झोलियूं केरा उन्हनि जूं तबाह करे रहिया आहिनि। सो लिहाज़ा 2 महीननि खां वठी मुसलसल इहा जंग हलंदी रहे थी। को बि मुल्क उन अमेरिका जहिड़े कुते ऐं इसराइल जहिड़े कुते खे रोकण जे लाइ तयारु न आहे। असां पुरज़ोर अपील था कयूं हुकूमत पाकिस्तान खे हुकूमत वक़्तु आसिफ ज़रदारी खे अर्ज़ था कयूं, अपील था कयूं त हुननि मुसलमाननि जे लाइ कुझु करे, उन्हनि मुसलमाननि ते जंग बंदि कराए जेको उते ज़ुल्म थी रहियो आहे। 3 महीननि खां वठी, हीअं त सालनि खां वठी हलंदो थो थिए, मगर 3 महीननि खां वठी तमामु घणो ज़ुल्म आहे। गज़ा जहिड़े शहर खे तबाह करे छॾियो अथई, फ़लस्तीन सॼे ते कब्ज़ो करे छॾियो अथई, बैतुल मुक़द्दस जी बेहुरमती पियो करे। असां बर्दाश्त करे करे थकिजी पिया आहियूं इसराइल ऐं अमेरिका खे। हुकूमत खे अपील था कयूं त जल्द अज जल्द नोटिस वठे, अमेरिका इसराइल खे रोके, न त ॿी सूरत में असां रोडनि ते निकिरी ईंदासीं। असां पंहिंजा रोड बंदि करे छॾींदासीं, बाईपास बंदि करे छॾींदासीं, नेशनल हाईवे बंदि करे छॾींदासीं, जेसीं ताईं उन्हनि सां ज़ुल्म बंदि नथो थिए। सो हुकूमत वक़्त खे अपील आहे त जल्द अज जल्द कुझु इक़दाम खणे, इन्हनि खे रोके त इहो ज़ुल्म बंदि कनि, न त ॿी सूरत में असां पाकिस्तान जा मुसलमान बल्कि दुनिया जा मुसलमान रोडनि ते अची करे एहतियात रिकॉर्ड कंदासीं। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।